नाज़रीन सखर में खबर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। हफ़ीज़ लाशारी की रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी सखर ऐं ज़िले सखर के एहतमाम हेठि 4 अप्रैल शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो की 47वीं वरसी के मौके ते एक पुरवकार तकरीब स्पीकर सूबाई असेंबली सैयद अवैस कादिर शाह हाउस सिंधी सोसाइटी सखर में निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मुनक़िद कई वई। तकरीब की सदरत सदर पीपल्स पार्टी ज़िले सखर सैयद जावेद शाह, ज़िला कौंसल सखर सैयद कुमेल हैदर शाह ऐं सदर पीपल्स पार्टी सिटी सखर डॉक्टर अरशद मुगल गडियल तौर ते कई। तकरीब की शुरुआत तिलावत कलाम पाक सां थी, जंहिंखां पोइ शहीद क़ायद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी ऐं ख़ासि दुआ जो अहतमाम कयो वियो। मुक़र्रिरीन पंहिंजे ख़िताबनि में शहीद भुट्टो जे मुल्क में क़ौम लाइ लाज़वाल ख़िदमतुनि, जमहूरियत जे इस्तेहकाम ऐं अवामी हक़नि लाइ संदसि जिदोजहद के भरपूर खिराजी अक़ीदत पेश कयो। तकरीब में पार्टी उहदेदारनि, बल्दियाती नुमाइंदनि, ख़वातीन विंग, ज़ेली तंज़ीमुनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई ऐं पंहिंजे क़ाइद खे खिराजी अक़ीदत पेश कयो। आख़िर में शिरकत कंदड़नि लाइ लंगर जो पिणु अहतमाम कयो वियो।